वज़ीर आज़म हिकु भेरो ॿीहर तहरीक इंसाफ़ खे ॻाल्हियुनि जी आछ करे छॾी। क़ौमी असैम्बली जे इजलास के ख़िताब दौरान शहबाज शरीफ़ जो चवणो हो त PTI बानी खे जेल में ॾुखियायूं आहिनि त अची वेहे ऐं ॻाल्हियूं करे। असीं मीसाक जमहूरियत ते इतफ़ाक़ कयो हो, हाणे मीसाक मईशत ते बि इतफ़ाक़ थियणु घुरिजे। मीसाक मईशत जी असांजी आछ खे रद्द कयो वियो। उन वक़्तु ऐवान में जेके नारा बुलंद थिया उन्हनि खे तारीख़ में हमेशह कारे बाब तौरु यादि रखियो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पंहिंजी सीट तां उथी अपोज़िशन लीडर उमर अयूब, असद कैसर ऐं मौलाना फज़ल रहमान सां हथ बि मिलायो। PTI बानी समेत पार्टी जे अॻवाननि ऐं कारकुननि खे आज़ादु कयो वञे। क़ौमी असेंबली में अपोज़िशन लीडर उमर अयूब वज़ीर आज़म पारां ॻाल्हियुनि जी आछ ते शर्त रखी छॾिया त हुन चवण आहे त ॻाल्हियूं तॾहिं थींदियूं जॾहिं सदन वज़ीर आज़म ॿाहिरि ईंदो। संदन एतिराम थियण ताईं ही हाउस न हली सघंदो। हुकूमत बजट के अवाम दोस्त समझे थी, पर मुल्क जो कबाड़ो थी रहियो आहे। बजट में सब खां वधीक ध्यानु टैक्स लॻाइण ते ॾिनो वियो आहे। अवाम टैक्स न ॾींदो छाकाणि त अवाम खे हुक्मरान ते एतमाद न आहे। अवाम खे ख़बर आहे त संदन पैसो IMF खे ॾिनो वेंदो। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान जो क़ौमी असेंबली में ख़िताब। अमेरिकी कांग्रेस पाकिस्तान में आम चूंडुनि जी जांच जो मुतालबो करे छॾियो। अमेरिकी कांग्रेस 7 जे मुक़ाबले में 368 वोटनि सां करारदाद मंज़ूर करे वरिती। 8 फरवरी ते थियल इलेक्शन में मुदाख़लत ऐं बेज़ाब्तिगियुनि जी नावाउनि जी आज़ाद ऐं अणधुरी जांच कई वञे। अमेरिकी कांग्रेस जे ठहराव में चयो वियो आहे त पाकिस्तान में अवाम खे जमहूरी अमल में शिरकत खां रोकण जी मज़म्मत कजे थी। सिंध जे घरू वज़ीर प्रिया कुमारी जे ज़िंदा ऐं पंजाब में हुजण जी तस्दीक करे छॾी। इहा ॻाल्हि पकी आहे त प्रिया कुमारी बहावलपुर जे लाॾाऊ कबीले जे माण्हुनि वटि आहे। खेसि जल्द बाज़ियाब करायो वेंदो। शहीद नसरुल्लाह गडाणी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। शहीद जान मोहम्मद जे कातिलनि जी गिरफ़्तारी जी बि जल्द ख़ुशख़बरी मिलंदी। ज़ियाउल हसन लंजार जो सिंध असेंबली में ख़िताब। संदसि चवण आहे त सिंध में गैर क़ानूनी तौर तरसियल अफ़गानी, बर्मी ऐं ॿिया परॾेही ॾोहनि में मुलविस आहिनि, जिन खे कंट्रोल करणु ॾुखियो आहे। कराची में फुरदौरान कंहिं शहरीअ जे मारिजण ते SHO खे मुअतल कयो वेंदो। सिंध जो अमन अमान पहिरीं तरजीह आहे। 42,000 पुलिस एहलकारनि जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु भर्तियूं थी रहियूं आहिनि जेके मेरिट ते कयूं वेंदियूं। सखर बैराज जी बहाली जो कम जारी आहे। दरवाज़नि जी मरम्मत जो कम कंदड़ टीम खे ख़राज तहसीन पेश करियां थो। गुज़िरियल ॾींहुं आबपाशी वारे वज़ीर ॿुधायो त सखर बैराज जी बहाली में 4 ॾींहं लॻी वेंदा, पर अॼु कुफर डैम तयारु थी पियो आहे। वॾी महिनत सां आबपाशी वारे वज़ीर थोरे वक़्त में कुफर डैम ठाराए वरितो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिंध असेंबली जे इजलास खे ख़िताब सां चवण आहे त रोहिड़ी ऐं नारा कैनाल समेत ॿियनि वाहनि में पाणी छोड़ कयो वञे। बरसातुनि जे इम्कान सबबि बैराज जी बहाली वारो कमु रुकिजी सघिजे थो। बैराज जी बहाली ताईं हुनजो मुतबादिल ॻोल्हे रहिया आहियूं। मीडिया ते हलंदड़ कुझु शयूं नामुनासिब आहिनि। सॼो ॾींहुं मीडिया ते ध्यानु ॾींदासीं त कमु न करे सघंदासीं। 20 जुलाई ताईं दरवाज़ा कराची शिपयार्ड खां मिली वेंदा। कमु करणु अचे थो, फोटू कढाइण जो शौक़ु नाहे। इंशाअल्लाह सिंध वासियुनि जे फसलनि खे नुक़सान थियण न ॾींदासीं। जाणी वाणी सिंध जो मीडिया ट्रायल करे इमेज ख़राब कयो वियो। इहो तासुर ॾिनो वियो त सिंध तबाह आहे, रोड रस्ता टुटल ऐं अमन ख़राब आहे। जेकॾहिं ईअं आहे त सवाल इहो आहे त पोइ सॼो पाकिस्तान सिंध में मज़दूरी करणु छो पियो अचे। पीपल्स पार्टी बिना फ़र्क़ जे ख़िदमत करण ते यकीन रखे थी। असां 100 ॾींहंनि जी कारकर्दगीअ ते एहतसाब खे मोड़ण जे लाइ तयारु आहियूं। पीपल्स पार्टीअ जीअं का बि पार्टी मीडिया फ्रेंडली नाहे रही। मीडिया जे आज़ादीअ जे लाइ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं सदर आसिफ अली ज़रदारी कमु कयो आहे। सहाफ़ियुनि जे तहफ़्फ़ुज़ जो क़ानून बि सभ खां पहिरियां सिंध हुकूमत ठाहियो। सिंध हुकूमत वर्किंग जर्नलिस्ट जे लाइ कमु कयो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो सिंध असेंबली जे इजलास खे ख़िताब। संदसि चवण आहे त FPNS जे लाइ 5 करोड़, CPNE जे लाइ 1 करोड़, कराची प्रेस क्लब जे लाइ 7 करोड़ रुपया, हैदराबाद प्रेस क्लब जे लाइ 3.5 करोड़ रुपया रखिया विया। लाड़कानो, मीरपुर ख़ास, नवाब शाह ऐं सखर प्रेस क्लब जे लाइ बि 50-50 लख रुपया, HUJ जे लाइ 2 करोड़, KUJ ऐं SU जे लाइ 50-50 लख रुपया रखिया विया। सिंध पार्लियामानी रिपोर्टर्स एसोसिएशन जे लाइ 2 करोड़ रुपया, मुस्तहक़ सहाफ़ियुनि जे लाइ 5 करोड़ रुपया, शहीद नसरुल्लाह गडाणी ऐं जान मोहम्मद माहिर जे वारसनि खे बि 1 करोड़ रुपया ॾिना विया। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त एक्साइज़ ऐं टैक्सेशन खे 140 बिलियन जी ओगाड़ी जो हदफ़ ॾिनो वियो हो। 80 सैकड़ो हदफ़ पूरो कयो वियो आहे। ईंदड़ साल लाइ 203 अरब रुपयनि जी ओगाड़ी जो हदफ़ आहे। 100 ॾींहंनि में
ऑरेंज लाइन ऐं ग्रीन लाइन विच में शटल सर्विस शुरू कई वई आहे। ग्रीन लाइन ऐं ऑरेंज लाइन जो ट्रैक बि मिलाए रहिया आहियूं। येलो लाइन $480 मिलियन जो मंसूबो आहे जंहिंखे निगरान हुकूमत बंदि कयो। कराची में डबल स्टोरी बस स्टॉप ठाहियो पियो वञे। ॾियाम सादिक पुल जो कमु 61 अरब रुपयनि जी लागत सां शुरू थी चुको आहे। गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन लाइ बायोमेट्रिक सिस्टम आंदो वियो आहे। जाली नंबर प्लेट्स ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं पियूं वञनि। हाणे को बि अनरजिस्टर्ड गाॾी रोड ते न आणे सघंदो। मंशियात रोशन ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। तालीमी इदारनि में शागिर्दनि मंशियात जी टेस्ट कराई वेंदी जंहिंजो नतीजो वालदेन खां सवाइ कंहिंखे न ॿुधायो वेंदो। आइस ऐं क्रिस्टल जे नशे सबबि वॾनि माण्हुनि जा ॿार घरनि अंदरि ज़ंजीरुनि में ॿधल आहिनि। सखर बैराज जी सूरत बेहतर थी रही है। जून के महीने में कॉफर डैम तैयार करे वरतो है। कैसन गेट भी तैयार है जेका जल्द लगाई वेंदी। कॉफर डैम तैयार थियण खां पोइ पानी की सतह वधाई पई वञे। 44 गेट बहाल थी वियो है। 20 जुलाई ते 47 दरवाज़ो भी अची वेंदो। समूरनि दरवाज़नि जो जाइज़ो वरतो वियो है। SOPs तहत उन्हनि जी भी मरम्मत कई वेंदी। आपाशी वारे वज़ीर जाम खान शोरो जी सखर में प्रेस कॉन्फ्रेंस चवे तो दरवाज़नि के नुक़सान पहुतो तो असां कैनाल बंद कराया। आहिस्ते आहिस्ते कैनालनि के खोलियो पियो वञे। बैराज जे मुकमल सर्वे खां पोइ फ़ैसिलो थींदो त बैराज जी नए सिर अदावत जे लाइ छा थियणु घुरिजे। बलूचिस्तान में दहशतगर्दन जो वडो नेटवर्क पकड़ियो वियो। पाबंदी मढ़ियल तंज़ीम जो एक अहम दहशतगर्द कमांडर नसरुल्ला गिरफ्तार। कमांडर TTP के दिफाई शोरा जो सरबराह है। बलूचिस्तान के घरू वज़ीर ज़ियाउल्लाह लांगो चयो है तो दहशतगर्द कार्रवाइन पुठियां भारत जो हथ है। भारत दहशतगर्दन की माली मदद कंदो आहे। बाहर वेठल नौजवानन के वर्गलायो पियो आहे। भटकियल माण्हू पंहिंजे मुल्क सूबे ऐं माण्हुनि खे नुक़सान पहुचाइन पिया। ज़ियाउल्लाह लांगो दहशतगर्द नसरुल्ला जो वीडियो बयान भी ॿुधायो। गिरफ्तार दहशतगर्द एतराफ़ कयो आहे त पाक अफ़गान बॉर्डर ते पाक फौजी पोस्टुनि ते हमला कराया। BLA ऐं TTP जो हदफ़ पाक चीन दोस्ती ऐं सीपे खे नुक़सान पहुचाइण आहे। ॿिन्ही तंज़ीमुनि जो मक़सदु भुंग एवज़ अगवा वारनि बाक़ियुनि खे गुम थियल माण्हुनि सां जोड़णु आहे। TTP ऐं BLA खे भारतीय एजेंसी रा पारां फंडिंग कई वेंदी आहे। कराची में सख्त गर्मी खां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अंधारी सां हल्की बरसात। गडाब बैरिया टाउन ऐं मंगोपीर वारनि इलाइक़नि में वसकारो। मलीर एयरपोर्ट शाह फैसल कॉलोनी गुलिस्तान जोहर ऐं सदर में मिटीअ जो तूफ़ान। गर्मीअ जी शिदत में कुछ घटिताई। मौसमियात खाते पारां कराची में सुभाणे ऐं ॿिए ॾियारे तूफ़ानी बरसात जी अॻकथी। बलोचिस्तान जे सुई ऐं बारखान वारे इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी। भितियूं ऐं छितियूं किरण जे वाक़िअनि में भॼण अजल जो शिकार। नदियुनि नालनि में चाड़। हेठाहीं वारा इलाइक़ा बि ॿुॾी विया। हैदराबाद समेत सिंध के ॿियनि शहरनि में कहर की गर्मी बरकरार। मामूल वारी ज़िंदगी सख्त मुतासिर। हैदराबाद में सख्त गर्मी की लहर सबब गुज़िरियल 24 कलाकनि में 2 औरतुनि समेत 11 ॼणा फौत थी विया। 50 खां वधीक माण्हुनि खे मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में दाख़िल कयो वियो। सेंट्रल जेल मां सिविल अस्पताल आंदल कैदी भी गर्मी विघे फौत थी विया। मीरपुर माथेले जी दहशतगर्दी ट्रोल अदालत में शहीद नसरुल्ला गडानी के कत्ल केस की ॿुधणी। शाहिदनि जा बयान रिकॉर्ड। शाहिद याकूब गडानी बयान रिकॉर्ड कराईंदे इल्ज़ाम मढ़ियो त सहाफ़ी नसरुल्ला गडानी खे ख़ालिद लुंड पंहिंजे पुटनि शहबाज़ ऐं नूर मोहम्मद लुंड सां गॾिजी क़तल करायो। ख़ालिद लुंड ऐं संदसि पुटनि जी मौजूदगी में नसरुल्ला गडानी ते संदन गार्ड्स फायरिंग कई हुई। अदालत केस जी ॿुधणी 5 जुलाई ताईं मुलतवी कंदे जांच ऑफिसर ज़ुल्फ़कार मारक ईंदड़ ॿुधणी ताईं केस जो चालान पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध समेत सॼे मुल्क में मुनशियात जे रोकथाम जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी जो मुनशियात जे इस्तेमाल ऐं स्मगलिंग ख़िलाफ़ आलमी ॾिहाड़े ते पैगाम। संदसि चवणु आहे त मुनशियात जी पैदावार स्मगलिंग नौजवान नस्ल ऐं उन्हनि जे ख़ानदाननि जे लाइ नुक़सानकार आहे। मुनशियात जी पैदावार स्मगलिंग ॾुआरियुनि ऐं दहशतगर्द अंसरनि जे लाइ आमदनीअ जो ज़रियो आहे। क़ानून लागू कंदड़ इदारनि खे फ़ाल किरदारु अदा करणु घुरिजे। मुनशियात जी स्मगलिंग में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवायूं कयूं वञनि। नौजवाननि जूं तवानायूं सेहतमंद पैदावारी सरगर्मियुनि तरफ़ मोड़नियूं पवंदियूं। असांजे नौजवान नस्ल जो मुस्तक़बिल असांजे हथनि में आहे। हर शहरी मुआशरे मां मुनशियात जे ख़ात्मे जे लाइ जंग में हुकूमत जो साथ ॾिए। मूंखे यकीन आहे त असां सभु गॾिजी पाकिस्तान खे मुनशियात खां पाक बणाए सघूं था। अमेरिका पाकिस्तान में ऑपरेशन आज़म इस्तेकाम की हिमायत करे छॾी। अमेरिकी परॾेही तर्जमान मीथियो मिलर चयो आहे त पाकिस्तान जो अवाम दहशतगर्द हमलनि में सभ खां घणो मुतासिर थियो आहे।
दहशतगर्दी जे ख़ात्मे में पाकिस्तान ऐं अमेरिका जा गॾियल मफ़ाद आहिनि। सिक्योरिटी मामलनि ते ॿिन्ही मुल्कनि जी भाईवारी आहे। पाक अमेरिका भाईवारी में दहशतगर्दी ख़िलाफ़ ॻाल्हियूं ऐं फंड्स जी फ़राहमी शामिल आहिनि। दहशतगर्दी खे मुंहुं ॾियण लाइ पाकिस्तान जी कोशिशुनि जी हिमायत करियूं था। मैथ्यू मिलर प्रेस ब्रीफिंग में सवात वाक़े ते ॻणिती ज़ाहिर कंदे चयो त मज़हबी आज़ादी, इज़हार राय जी आज़ादी ऐं पुरअमन इज्तिमा जो एहतराम कयो वञे, इंसानी हक़नि ऐं बुनियादी आज़ादी जो एहतराम कयो वञे। कंहिं बि मुल्क खे अहिड़ी दहशतगर्दी जो शिकार न थियणु घुरिजे।